रोहड़ी वेझो चौहारा मार्केट में इस्लामिया पब्लिक हाई स्कूल में हर साल जियां एनुअल रिज़ल्ट अनाउंस प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें पहिरीं ॿीं टीं पोज़ीशन जे ॿारनि खे मेडल ॾिना विया। इनाम ऐं कैश इनाम विरहाया विया। ॿियनि ॿारनि में कप शील्ड ॾिनियूं वियूं। उस्तादनि ऐं मास्तरियाणियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे स्कूल में तक़रीबन ॻोठनि सां तालुक़ रखंदड़ ॿार आहिनि। असां महिनत करे स्कूल जे ॿारनि में टैलेंट पैदा कयो। उन मौक़े ते महिमान ख़ासि एडवोकेट इनायतुल्लाह महसर ख़ासि शिरकत कई। ॿारनि में शील्ड ऐं ॿिया इनाम ॾिना विया। उन मौक़े ते इनायतुल्लाह महसर ऐलान कयो त जेको बि यतीम ऐं मिसकीन ॿार स्कूल में दाख़िला कराईंदो उन जो सॼो ख़र्च मां पंहिंजे जेब मां कंदुसि।